सिंधी अदबी संगत शाख सेवणी दस्तूरी गजाणी उस्ताद बुखारी जे हिन शेर सां शुरू कयूं था। हिन दौर में कहिड़ो रहियो हैवान जो डपु, हिन दौर में कहिड़ो रहियो हैवान जो डपु, कंहिं जिन मलक देव ऐं शैतान जो डपु। अल्लाह खां इंसान नथो पियो लर्ज़े, इंसान खे खाई वियो इंसान जो डपु। सेवण बुनियादी तरह सां हिन वक़्तु मौजूदा जेका हालात हलनि पिया त बदअमनी जे सफ़ा वर चढ़ियल आहे। चलो की रिसेंटली ॻाल्हि आहे त सेवण में माना 4 मोटरसाइकिलनि जी फुर हिकिड़ी राति में ठही आहे। त उन हिसाब सां उस्ताद बुखारी जा इनकलाबी जेके शाइर आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। हींअर मां साईं मोहम्मद ख़ान अबड़े साहब जेको हज यात्रा कई आहे उन जो किताब ठाहियो अथव सफ़रनामो खणी चइजे, त उन मां पेश लफ़्ज़ मां तव्हांखे पढ़ी थो किताब जो नालो ॿुधायो। किताब जो नालो ॿुधायो। हा सर, किताब जो नालो जेको सो साईं रखियो आहे दयारे हरम की दास्तान, दयारे हरम की दास्तान। हाणे इन जो मां पेश लफ्ज़ पढ़ी थो ॿुधायां। मैंने ये सफरनामा क्यों लिखा, उन्होंने युवा पेश लफ्ज़ जो। किताब लिखने से पहले उमूमन मुसन्निफ के ज़हन में एक वाज़ेह खाका मौजूद होता है। वो जानता है कि कहाँ से आगाज करना है, किस तरतीब से आगे बढ़ना है और किस मकाम पर बात को इख्तिताम तक पहुंचाना है। लेकिन इस सफरनामे की कहानी कुछ मुख्तलिफ है। जब मैंने इस सफर की रुदात कलम बंद करना शुरू की तो मेरे सामने कोई बाकायदा मंसूबा नहीं था। मैंने अबवाब की तरतीब तय नहीं की थी, न मौज़ूआत की फहरिस्त बनाई थी और न ही ये सोचा था कि उसे रवायती सफरनामे की शक्ल देनी है। मैं सिर्फ इतना जानता था कि मेरे अंदर बहुत सी याद कारी के लिए वो चीज अहम होती है जो उसके दिल को छू जाए, जो उसे कुछ सोचने पर मजबूर करे, जो उसके इल्म में इजाफा करे या उसके अंदर कोई कैफियत पैदा करे। लिहाजा मैंने इस सफरनामे में रोजमर्रा की तफसीलात की बजाय इन लम्हों को महफूज करने की कोशिश की है जो मेरे लिए माना रखते हैं। कहीं बैतुल्लाह का पहला दीदार है, कहीं अरफात के मैदान में बहने वाले आंसू हैं, कहीं मिना के खेमों की रातें हैं, कहीं मुज़दलिफा का खुला आसमान है, कहीं सऊदी अरब में आबाद सिंध के बिछड़े हुए लोगों की कहानियां हैं, कहीं 100 से जायद उम्र का दावा करने वाली एक खातून की जिंदगी का हैरत अंगेज सफर है, कहीं तारीख है, कहीं सकाफत है, कहीं हिजरत है, कहीं इंसानी रिश्तों की खुशबू है, कहीं रूहानियत है और कहीं महज एक लम्हे की ऐसी कैफियत है जिसे शायद अल्फाज में मुकम्मल तौर पर बयान नहीं किया जा सकता। ये भी हकीकत है कि सफर निगारी की दुनिया आज वो नहीं रही जो 50 या 60 साल पहले थी। एक जमाना था जब सफरनामा किसी मुल्क, शहर या इलाके के बारे में मालूमात हासिल करने का सबसे अहम जरिया समझा जाता था। क़ारीन किसी नए मुल्क के बारे में जानने के लिए सफरनामे पढ़ते थे। उन्हें वहां के रास्तों, बाजारों, इमारतों, तारीख, सकाफत और लोगों के बारे में मालूमात दरकार होती थी। सिंधी अदब में अल्ताफ शेख का नाम इस हवाले से बड़ी अहमियत रखता है। इनके सफरनामों ने कई नस्लों को दुनिया से मुतारिफ करवाया। उस दौर में जब इंटरनेट नहीं था, गूगल नहीं था, यूट्यूब नहीं था और सोशल मीडिया मौजूद नहीं था, सफरनामा ही दुनिया की खिड़की हुआ करता था। लेकिन अब वक्त बदल चुका है। आज एक मोबाइल फोन इंसान को दुनिया के किसी भी कोने की तस्वीरें, वीडियोस, नक्शे, तारीख और मालूमात चंद सेकंड में फराहम करता है। अगर कोई शख्स मक्के मुकर्रमा, मदीना मुनव्वरा, इस्तांबुल, लंदन या न्यूयॉर्क देखना चाहता है तो हजारों वीडियोस उसके सामने मौजूद हैं। अगर कोई किसी तारीखी मकाम के बारे में जानना चाहता है तो गूगल चंद लम्हे में जवाब दे देता है। इसलिए मैंने महसूस किया कि अगर मैं मालूमात दोहराने लगूं तो शायद इस सफरनामे की इनफरादियत खत्म हो जाएगी। मेरी कोशिश ये नहीं थी कि मैं गूगल का मुतबादिल बनूं। मेरी कोशिश ये थी कि मैं अपने दिल की वो कैफियत बयान करूं जो गूगल नहीं बता सकता। मैं वो एहसास लिखना चाहता था जो बैतुल्लाह के सामने पहली नजर में पैदा हुआ। मैं वो खामोशी लिखना चाहता था जो अरफात में दुआ के दौरान इंसान के अंदर उतरती है। मैं वो हैरत लिखना चाहता था जो एक सदी पर मुहित जिंदगी की कहानी सुनकर पैदा होती है। वो रिश्ते लिखना चाहता था जो हजारों मील दूर अजनबी सरजमीन पर अचानक
अपनेपन का एहसास दिलाते हैं। मैं वो आंसू लिखना चाहता था जो कैमरा की आंख नहीं देख सकती। मैं वो दुआएं लिखना चाहता था जो रिकॉर्ड नहीं होती लेकिन दिलों में महफूज रहती हैं। चुनाचे इस किताब में मालूमात से ज्यादा एहसासात हैं, वाकयात से ज्यादा कैफियत हैं, रास्तों से ज्यादा मुसाफिर हैं, इमारतों से ज्यादा इंसान हैं और मकामात से ज्यादा यादें हैं। मुमकिन है बाज़ क़ारीन को इस रवायती तरतीब की कमी महसूस हो, मुमकिन है बाज़ मकामात पर वाकयात आगे पीछे महसूस हों, मुमकिन है कुछ सवालात के जवाबात न मिलें, मुमकिन है कुछ मालूमात अधूरी रह गई हों, लेकिन मैं ये जानबूझकर इस सफरनामे को एक जिंदा याददाश्त की तरह रहने दिया है, किसी सरकारी रिपोर्ट की तरह नहीं बनाया, क्योंकि मेरा यकीन है कि एक सच्चा सफरनामा सिर्फ रास्तों की कहानी नहीं सुनाता बल्कि उस इंसान की भी कहानी सुनाता है जो उन रास्तों से गुजरता है। ये किताब दरअसल मेरे सफर की नहीं, मेरे एहसासात की दास्तान है। ये मक्का और मदीने की गलियों से ज्यादा दिल के सफर की रुदाद है। ये तैयारों, बसों, ट्रेनों और रास्तों से ज्यादा उन दुआओं, मुलाकातों, मुशाहिदात और यादों का रिकॉर्ड है जो सफर के दौरान मेरे हिस्से में आए। अगर इस किताब को पढ़ते हुए कहीं आपको अपनी कोई याद आ जाए, कहीं आपकी आंख नम हो जाए, कहीं आपके लबों पर मुस्कुराहट आ जाए, कहीं आपकी भूली हुई दुआ दोबारा याद कर लें, या कहीं आपको महसूस हो कि आप भी इसी सफर में मेरे साथ चल रहे हैं, तो मैं समझूंगा कि मेरी ये कोशिश कामयाब हो गई है। यही इस सफरनामे के लिखने का असल मकसद है। मोहम्मद खान अबड़ो। पेश लफ्ज़ सर इहो पढ़ी पूरो कयोसीं जेको साईं मोहम्मद खान अबड़े जी किताब जो पेश लफ्ज़ आहे। इंशाअल्लाह ताला इहो किताब माना 15 ॾींहंनि में छपजी वेंदो। ऐं मूंखे त माना इहा इन टेक्स्ट जी रवानी जेका असां ॾिसी माना ॾाढो मज़ो आयो त अहिड़ी दिलचस्प ॿोली में लिखियल आहे, ॾाढो बहितरीन सर। लफ़्ज़नि में हिकु वॾो तासुर रखियल हो, हिकु रवानगी रखियल हुई ऐं ईअं पिए लॻो त ॼण को उन लफ़्ज़नि सां गॾु असां बि उते भले पार सफ़र करे रहिया हुजूं ऐं उहे नज़ारा ॾिसी रहिया हुजूं। ऐं इहे ई लिखणीअ जी हिकिड़ी क़ाबिलियत हूंदी आहे त पढ़ंदड़ पंहिंजे ज़हन में उन्हनि नज़ारनि खे बि महसूस करे, उन पंहिंजे अंदर जे कैफ़ियत खे महसूस करे त तमामु बहितरीन पेश लफ़्ज़ ऐं साईं पंहिंजे तरन्नुम भरियल आवाज़ में ॿुधाया ऐं तमामु सुठो उन्हनि लफ़्ज़नि में असरु हो ऐं असांजी कैफ़ियत में जेको आहे सो उहा हिकिड़ो तरब अची वियो। बिस्मिल्लाह। नओं किताब आणे पियो सऊदी अरब सफ़रनामो। सो साईं खां हिकिड़ो अर्ज़ आहे, साईं उर्दू ॿोलीअ में ज़बान में पिया किताब आणियो या सिंधी ज़बान में किताब पिया आणियो? उर्दू ज़बान में आहे न? हा, असांखे सिंधी अदब जे तारीख़ में सिंधीअ में काफ़ी किताब असांखे सऊदी अरब जे हिजाज़ जे सफ़र जा मिलनि था। उन खां सवाइ असां उर्दू अदब जो पढ़ूं था त उन में बि काफ़ी किताब असांखे लिखियल मिलनि था, पर साईं मोहम्मद खान अबड़े जो हिकिड़ो लिखण जो हिकिड़ो अंदाज़ आहे उहो हुननि खां मुख़्तलिफ़ आहे। ऐं हिन जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, पसियो आहे, परूड़ियो आहे ऐं जिते वियो आहे उन हवाले सां हुन पंहिंजो सॼो आवाज़वर करे हुन शयुनि खे सिलेक्ट करे लिखियो आहे। ॾाढो सुठो। ऐं साईं जेके पेश लफ़्ज़ पढ़िया ॾाढा सुठा हुया, असांखे पसंदि आया। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं सफ़रनामो सिंधी नसर जी उहा सिन्फ़ आहे जंहिंमें सफ़रनामा निगार उन खिते जूं या उन मुल्क जूं जेके रीतूं, रस्मियूं, रहणियूं, करणियूं या उन जा जेके सियासी समाजी जेके हालात हूंदा आहिनि उन्हनि खे कलम बंदि कंदो आहे। पर साईं जो जेको ही सफ़रनामो आहे पाक ज़ियारतुनि जो, मुक़दस ज़ियारतुनि जो, इन में ईअं सम्झो त फीलिंग्स ऐं एहसासनि सां भरियल हिकिड़ो सफ़रनामो आहे। ऐं जेका हुन में ॿोलीअ जी रवानी आहे उन में जेको साईं तरनम रखियो आहे तमामु ज़बरदस्त नमूने सां हुनजो कलम बंदि कयो आहे। त मूंखे उमेद आहे त जीअं अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा आहिनि या अब्दुल हयूब अली जा सफ़रनामा आहिनि, अल्ताफ़ शेख जो भले पार तां भेरा सिंधी में छपियल आहे, त हीउ सफ़रनामो बि इनशाअल्लाह सिंधीअ में बि ट्रांसलेट थींदो या असलो की सिंधीअ में बि छपजंदो ऐं हिकु सुठी अदबी अहमियत हासिल कंदो ऐं इहो माण्हुनि जो दाद हासिल कंदो। साईं खे जस हुजे ऐं तव्हांजो तमामु ज़बरदस्त कमु आहे। मोहम्मद खान अबड़े साहब जो जेको नओं किताब अचे पियो दयारे हरम की दास्तान, उर्दू ॿोली में अचे पियो, या माना साईं जिन खे शाबिस आहे जो पंहिंजे हिन हज जे मौक़े ते
टाइम कढी पंहिंजनि यादनि खे जेको महफ़ूज़ कंदो वियो, नोट्स लिखंदो वियो ऐं थोरे ई वक़्त में वरी उनखे किताब जी सूरत में माना सेट करे छॾियो अथसि सॉफ्ट कॉपी में। हाणे पब्लिशिंग में प्रिंटिंग प्रेस ॾांहुं वेंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु ॾींहं लॻंदा, त उन ते सभ खां पहिरीं त असां वाधायूं पेश था कयूं ऐं इहा बि गुज़ारिश असां कंदासीं त इन किताब खे सिंधी में तर्जुमो कयो वञे त जीअं सिंधी जा पढ़ंदड़ जेके आहिनि से उन मां फैज़ हासिल कनि। ऐं हिन किताब जो पेश लफ़्ज़ जेको मूं पढ़ी तव्हांजे साम्हूं पेश कयो, उन मां मूंखे अंदाज़ो थियो त साईं वाक़ई पंहिंजे दिलि सां इहे किताब लिखियो आहे। पंहिंजे जज़्बनि जे इज़हार जो जेको साईं जो माना तरीक़ो आहे उहो बाक़ाइदा अंदरां ॼण त दिलि मां लफ़्ज़ ज़ाहिर पिया थियनि। सफ़र जी जेका बि खूबी आहे इहा इहा ई आहे त हर माण्हू जा जज़्बात जेके आहिनि, एहसासात मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि ॿिए खां। हिकिड़ो ई वाक़ियो मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ जेके से नज़र सां ॾिसंदो आहे, उनजी दिली कैफ़ियत मुख़्तलिफ़ थींदी आहे। त साईं पंहिंजे दिलि जो अहवाल जेको आहे सो इन सफ़रनामे में लिखियो आहे। भलारियूं ज़ियारतूं, हज जो फ़र्ज़, उन सां गॾु रिलेटेड जेके बि शयूं आहिनि उहे अहिड़ी त ख़ूबसूरती सां साईं बयानु कयूं आहिनि। पेश लफ़्ज़ मां ई अंदाज़ो थिए थो त इहो किताब बाक़ाइदा जेको आहे सो क़ारईन में पसंदि कयो वेंदो ऐं जॾहिं उहो सिंधी में तर्जुमो थी वेंदो त उहो बि असां लाइ तमामु सिंधी अदब लाइ बहितर। महिरबानी साईं। जेको तव्हां पेश लफ़्ज़ पहिरीं त तव्हां जेका चूंड कई न, त पेश लफ़्ज़ जी उहो घणनि हवालनि सां अहम हुयो, छाकाणि जो किताब अञा असांजे अॻियां आयो कोन्हे को। पेश लफ़्ज़ तव्हां पढ़ी हिकिड़े क़िस्म जो तव्हां सॼे किताब जो तारुफ़ कराए छॾियो, जीअं कि ख़ूबसूरत इमारत जो दरवाज़ो हुजे उहो तव्हां खोले असांखे हुन में दाख़िल करे छॾियो। ॾाढो ख़ूबसूरत। अञा हालांकि तव्हां हुनखे जेको तव्हांजो असुलु जेको पढ़ण जो जेका रवानी आहे, अंदाज़ आहे, उहो नज़र न आयो। तकड़ तव्हांखे ईअं पियो लॻो ॼण त इलाही तफ़सीली हुजण करे तव्हां न त अञा वधीक, छाकाणि हुन में कुझु अहिड़ा लफ़्ज़, अहिड़ा जुमिला हुआ जेके जेकॾहिं उन अंदाज़ सां पढ़जंदा त अञा वधीक थिया। साईं जो लफ़्ज़नि में ई ख़बर पए थी, जेके साईं ॻाल्हि कई त माण्हू उते वेंदा आहिनि त उते जे सकाफ़तुनि जे बारे में, तारीख़ुनि जे बारे में लिखंदा आहिनि, पर पेश लफ़्ज़ मां इन्हनि सभिनी जी वज़ाहत ॼण त अॻुवाट ॾेई छॾी। मिसाल तौरु साईं जो हिकिड़ो ॿ लफ़्ज़ मूंखे यादि थो अचे, चई त तव्हां पढ़ियो त ही सफ़रनामो को सरकारी रिपोर्ट वांगुरु न आहे, या चई त ही सफ़रनामा लफ़्ज़ कीअं त मां गूगल जो मुतबादिल थियणु न पिए चाहियो, छाकाणि जो इहे मिसाल तौरु जीअं साईं ॻाल्हि की इहे कंहिं दौर ताईं त ठीकु हुयो जॾहिं ही गूगल ऐं इंटरनेट न हुई, तॾहिं इन्हनि शयुनि जी ज़रूरत पवंदी त असां उन मुल्क जे उनजी अॻुवाट ई साईं वज़ाहत करे छॾी त माण्हू इहे ॾिसंदा हुआ, पढ़ंदा हुआ, लिखंदा हुआ, पोइ उनखे पढ़ी माण्हू उते जे क़ौमुनि जे बारे में, मुल्कनि जे बारे में ॼाण हासिलु कंदा। पर जीअं त हाणे सभु शयूं मौजूदु आहिनि त उन करे मां उहा साॻी रिपीटेशन छो करियां। सो आउं सम्झां थो त जेको तव्हां दरवाज़ो खोलियो उन ख़ूबसूरत इमारत जो, बिल्डिंग जो, त उहा यकीनन जेका शुरूआती मंज़र निगारी उन मां अंदाज़ो थिए थो त ॾाढो ख़ूबसूरत। असां सभिनी खे इंतज़ारु रहंदो।